उहे श्रीलंका वांगुरु जीअं श्रीलंका में ज़वाल आयो, इकॉनॉमी उन्हनि जी तबाह थी त उन्हनि जा उहे समूरा वज़ीर मुशीर भॼी मुख़्तलिफ़ मुल्कनि में भॼी विया ऐं उहा उन्हनि जा घर माण्हुनि नफ़रत ऐं कावड़ में उन्हनि जा घर, उन्हनि जूं गाॾियूं ऐं उन्हनि जा निशान उन्हनि खे बायूं ॾिनियूं। पर दुनिया जीअं त ग्लोबल विलेज थी वई आहे। हाणे केरु चवे त आउं हितां भॼी ऐं लंडन में हलियो वेंदुमि त लंडन जेका हूंदी उहा उनखे पनाह ॾेई छॾींदी, या हीअ जेका लुटफुर जो माल जेको हिननि हितां खंभियो आहे, खयो आहे खसियो आहे सिंध जो, जेको स्विट्ज़रलैंड में भरियो पियो आहे, जेको मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में सिंध जे बजट, सिंध जे ख़ज़ाननि खे जेको हिननि लुटे ऐं उते वञी जेको डॉलरनि में मटाए ऐं जमा कया आहिनि, उहे सभु पैसा सिंध मोटाए सघे थी। सिंध उन्हनि समूरनि वहशियुनि दरंदनि ऐं सिंध खे लुटाईंदड़ फुराईंदड़नि खबाईंदड़नि खे ईअं जीअं बंगाल अॼु बि पंहिंजे जंगी दुश्मननि खे इनकलाब वक़्तु जिन बंगालियुनि सां पंहिंजनि ॾाढ कया, निशानदेहूं करे उन्हनि खे खंभरायो, मारायो, अॼु बि उन्हनि खे उते फांसियूं अचनि थियूं। ईअं ई जॾहिं वतन आज़ादु थींदा आहिनि, ईअं ई जॾहिं क़ौमूं थी बीहंदियूं आहिनि, तॾहिं हिसाब रहंदा न आहिनि, हिसाब चुप थींदा आहिनि। असीं हिन वक़्तु सिंध सभा पारां पंहिंजे हिन मश्क, माना हीअ मश्क कयूं था, एक्सरसाइज़ कयूं था त असां में आदत पवे जिदोजहद करण जी ऐं ज़ीरो खां, हिकु वॾे ज़ीरो खां, हिकु वॾी ॿुड़ीअ खां शुरूआति करण जी। छो त शयूं ठहंदियूं आहिनि, शयूं वॾियूं थींदियूं आहिनि, शयूं पोड़ियूं थींदियूं आहिनि ऐं शयूं मरी वेंदियूं आहिनि। ईअं ई जीअं माण्हू ॼमे थो, वॾो थिए थो, पोड़ो थिए थो, मरी थो वञे, ईअं पार्टियूं पिणु पोड़ियूं थींदियूं आहिनि। तव्हांजे आॾो आहे कांग्रेस पोड़ी थी वई आहे, तव्हांजे आॾो मुस्लिम लीग आहे ख़तमु थी वई आहे, पोड़ी थी वई आहे। ईअं ई सिंध अंदरि क़ौमी तहरीकुनि जा खोड़ सातरा हिसा पोड़ा थी विया आहिनि। उन जी जॻहियुनि ते असांखे नवां हिसा जोड़ना पवंदा, नवां माण्हू तयारु करणा पवंदा ऐं पंहिंजे वतन जे लाइ, ईंदड़ नसुलनि जे लाइ, खंभे गुम कयलनि जे लाइ, जेलुनि में वाड़ियल सिंधियुनि जे लाइ, शहीद कयल सिंधियुनि जी फैमिली जे लाइ असांखे हिकु लगातार ऐं सघारी जिदोजहद ऐं लगातार जिदोजहद करे असीं पंहिंजो पाण, पंहिंजो वतन, भले हिन में हिन वक़्तु 3 करोड़नि ताईं धारी आबादकारी हुजे, पर आज़ादी हिकु अहिड़ी नेमत आहे, हिकु अहिड़ी ताक़त आहे, हिकु अहिड़ी सिहत आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी ॾाहप आहे जो उहा तव्हांजे अंदरां सॼो गंद, सॼो धारियो जेको हिते आबाद थियो आहे, भले हिते हुनजी केतिरियूं मिल्कियतूं हुते हुन जोड़े छॾियूं हुजनि, ज़मीनूं वरितियूं हुजनि, बिल्डिंगूं ठाहियूं हुजनि, पर आज़ादी खां पोइ उहे हितां ईअं भॼंदा जीअं तूफ़ान खां पहिरियां पाणी वारे जहाज़ मां कुआ भॼी वेंदा आहिनि। तव्हांखे नंढो मिसाल ॾियां, मलेशिया जे गादी वारे हंधि कोलालमपुर चीनियुनि जे कब्ज़े में, ईअं जीअं अॼु सिंध जो गादी वारो हंधि पंजाबियुनि, पठाणनि, अफ़गाननि जे कब्ज़े में ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे कब्ज़े में आहे न, ईअं तॾहिं महातीर मोहम्मद पंहिंजी हिकमत अमली अहिड़ी जोड़ी जो उन शहर जे चौकोर, उन शहर जे चौफेर पंहिंजा माण्हू, मलेशिया जा माण्हू जेके आहिनि ॻोठनि मां, नंढनि शहरनि मां आणे आबाद कया, उन्हनि खे ज़िंदगी जूं समूर सहूलियतूं ॾिनियूं। 10 सालनि जे अंदरि शहर वारनि माण्हुनि जो साहु उसाड़ ॾियणु लॻो ऐं उहे जितां जा हुया ओॾां भॼी उन्हनि जान छॾाई। अॼु मलेशिया जो गादी वारो हंधि कोलालमपुर मलेशियनि जो ई जी आबादीअ जो हंधि आहे। असां हिकमत अमलियुनि सां, क़ुर्बानियुनि सां, जिदोजहदुनि सां पंहिंजा शहर, पंहिंजा वसीला, पंहिंजी सुञाणप बचाए सघूं था। असां छा घुरूं था? आज़ादी। असां छा घुरूं था? आज़ादी। असां छा घुरूं था? आज़ादी। आकिब चांडियो जी घुरूं था? आज़ादी। आकिब चांडियो जी घुरूं था? आज़ादी। आकिब चांडियो जी घुरूं था? आज़ादी। सूफ़ी शाह इनायत मरीअ जी घुरूं था? आज़ादी। सूफ़ी शाह इनायत मरीअ जी घुरूं था? आज़ादी। सूफ़ी शाह इनायत मरीअ जी घुरूं था? आज़ादी। इरफान दोरानी जी घुरूं था? आज़ादी। इरफान दोरानी जी घुरूं था? आज़ादी।